देश विदेश जे सभिनी सिंधियुनि खे विपिन शिवानी जे पारां जय झूलेलाल। जॾहिं बि सिंधियत जो ज़िक्र थिए थो त असांजे ज़हन में हिकिड़ो ई नालो थो अचे, सहयोग फाउंडेशन श्री राम जवारानी साहब, जेके असां सिंधियुनि जा आन बान ऐं शान आहिनि। हिकु आला शख़्सियत जेको कंहिं बि सुञाणप जो वाक़फ़ियत जो मोहताज कोन्हे। सिंधी ॿोली, सिंधियत, सिंधी रंगमंच, समाज सेवा जो हिकु अहम पिलर, हिकु अहम अंग आहे श्री राम जवारानी साहब। सिंधी महफ़िल हुजे, सिंधी इवेंट हुजे, सिंधी प्रोग्राम्स हुजनि, देश विदेश सिंधी सम्मेलन हुजे, असां सिंधियुनि सां रिलेटेड कोई बि कार्य हुजे, उन में श्री राम जवारानी साहब जो योगदान हूंदो ई आहे। ऐं जेकॾहिं उहे न हुजनि त उन्हनि खां सवाइ हर सिंधी महफ़िल, हर प्रोग्राम, हर इवेंट, हर सम्मेलन ॼण अधूरो लॻंदो आहे। एवरी सिंधी मिशन लुक्स इम्पॉसिबल विदाउट द प्रेजेंस ऑफ श्री राम जवारानी जी। 30-35 सालनि खां उन्हनि सिंधियुनि जे लाइ समाज जे कार्य लाइ कमु कयो आहे, महिनत कयो आहे, समाज सेवा कई आहे। ऐं सिर्फ़ु असां सिंधियुनि जे लाइ न, इनफैक्ट हर कम्यूनिटी लाइ हमेशह अॻिते आया आहिनि, हमेशह अॻियां रहंदा आहिनि। उन्हनि जी संस्था जंहिंजो नालो ई सहयोग फाउंडेशन आहे, जेके सभिनी जो सहयोग कंदा आहिनि। दोस्तों, हिकिड़ो इंसानु वॾो नज़र ईंदो आहे, पर हुन जे वॾे थियण जे पुठियां जेका हुन जी महिनत हूंदी आहे, उन जी लगन हूंदी आहे, उन जो डेडिकेशन, उन जी सर्विसिस, इहा सिर्फ़ु हुन खे ई सुध हूंदी आहे ऐं उन मथे वारे झूलण जी हुन ते रहमत हूंदी आहे। उहे आहिनि असांजा राम जवारानी। ऐं मूंखे यादि आहे, नंढपिण खां मां परफॉर्म करे रहियो आहियां। घणनि ई सिंधी इवेंट्स में, चेटीचंड जा इवेंट्स थींदा आहिनि देश विदेश, हर प्रोग्राम फंक्शन में एज अ चीफ गेस्ट दादा राम जवारानी अची हुन मंच जी शोभा वधाईंदा आहिनि ऐं उन्हनि जे हुजण सां 4 चंड लॻी वेंदा आहिनि। असां नौजवाननि जे लाइ इंस्पिरेशन आहिनि श्री राम जवारानी जी, ऐं जॾहिं बि मिलंदा आहिनि हौसला अफ़ज़ाई कंदा आहिनि ऐं असांखे अॻिते वधण जी राह ॾेखारींदा। राम जवारानी जी, आई प्रे इन द लोटस फीट ऑफ ऑलमाइटी लॉर्ड झूलेलाल फॉर योर वेल बीइंग। जस्ट गो अहेड, द सोसाइटी नीड्स यू, सिंधी कम्यूनिटी नीड्स यू। असां पहिरों बि तव्हां सां गॾु हुआसीं, अॼु बि गॾु आहियूं ऐं हमेशह गॾु रहंदासीं। जय जय झूलेलाल। चीयर्स।